बिल्कुल नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको सिंध एक्शन कमेटीअ पारां जेको 22 अगस्त ऐलान कयो हुयो वहदत सिंध मार्च जे हवाले सां जेको वहदत सिंध मार्च जी जेका रैली पूनम पेट्रोल पंप खां कढी वई हुई, जॾहिं त उन रैलीअ में केतिरे ई सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां जेके मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा कारकुन शरीक थिया, उहा जेका रैली वाधूआ वटां थींदे हींअर हिते पहुती आहे। जेको वाधूआ मेन गेट ते जिते नेशनल हाईवे ते उहो जेको सिंध वहदत सिंध मार्च रैली जेका आहे धरणे में तब्दील थी वई आहे। जॾहिं त हिन में जिन अॻुवाणनि शिरकत कई आहे डॉक्टर नियाज़ कालानी, समर जतोई, सिंध यूनाइटेड पार्टी, उनखां अलावा क़ौमी अवामी तहरीक जे वसंत थरी, उन सां गॾोगॾु जेको रियाज़ चांडियो, उन सां अलावा जेके सिंध एक्शन कमेटीअ में ॿियूं बि जेके सिंध जूं क़ौम परस्त पार्टियूं शामिल आहिनि उहे, उन सां गॾोगॾु जेके सिविल सोसाइटी जे माण्हुनि शिरकत कई आहे। जॾहिं त जेको हींअर धरणे सबबु जेको आहे कराचीअ खां सखर वेंदे ऐं सखर खां जेको कराची वेंदे जेको रोड आहे ॿिन्ही पासे धरणे सबबु बंदि थी वियो आहे, जंहिंजे सबबु जेके सभई गाॾियूं जेके आहिनि उहे पिणु बीहजी वियूं आहिनि। जॾहिं त जेको हिन धरणे जे हवाले सां जेके मुक़ररीन आहिनि, जेके अॻुवान आहिनि, उहे तक़रीरूं करे रहिया आहिनि। जॾहिं त हीउ धरणो केसि ताईं जारी रहंदो, इन जो अञा को बि जेको सिंध एक्शन कमेटी जे अॻुवाणनि को बि ऐलान न कयो आहे। जॾहिं त जेके मुख़्तलिफ़ जेके अॻुवान आहिनि, जंहिंमें मौज़म अब्बासी उनजो भाउ, उनखां अलावा ॿिया बि जेके सिंध जा मुख़्तलिफ़ ज़िला आहिनि, मटियारी, नवाबशाह, थर, उमरकोट, सखर, नवाबशाह, ॼामशोरो रोड, टंडो मोहम्मद खान, उनखां अलावा सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे माण्हुनि हिन में शिरकत कई आहे। हीअ उन्हनि जो इहो ई जॾहिं अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल करी त उन्हनि जो इहो ई चवणो हो त जेको हीअ हिकु सिर्फ़ु झलक आहे। जॾहिं बि सिंध ते के मेरी अखि खई आहे, उन ख़िलाफ़ु जेको सॼी सिंधी क़ौम हिकु पेज ते आहे। जॾहिं त हींअर बि जेके हीउ जेको एहतिजाजी मार्च हुयो, जेके हींअर ताज़ो सिंध जे टोड़ण जे हवाले सां जेके नवां इंतिज़ामी यूनिट या जेके सूबा ठाहिण जी ॻाल्हि ॿोल ॻाल्हियूं हलनि पियूं, उन्हनि जे ख़िलाफ़ु हीउ जेको आहे धरणे जे हवाले सां हाणे धरणो हिते लॻो पियो आहे। जेको हिन जो अञा हितमी फ़ैसिलो जेके अॻुवान आहिनि उन्हनि न कयो आहे। सिंध एक्शन कमेटी जे अॻुवाननि सां वक़्तनि ब वक़्तनि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीउ धरणो हिननि जो केसि ताईं हलंदो। जी नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध एक्शन कमेटी पारां वहदत सिंध मार्च जेको पूनम पेट्रोल पंप खां निकितो, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां केतिरनि ई क़ौम परस्तनि, सियासी समाजी, सिविल सोसाइटी, दानिशवरनि शिरकत कई आहे। जॾहिं त हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहे जेका सुहिणी पारस, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेको हिन वहदत सिंध मार्च जे हवाले सां छा चवणु आहे। मां इहो ई चवंदसि त कुझु बि थी पए, छा बि थी पए, जेके वेरी सोच रखंदड़ आहिनि, जेके सूबा ठहंदा, यूनिट ठहंदा, इहो मुमकिन ई कोन्हे। छो त सिंध जो वजूद सदियुनि पुराणो आहे। जॾहिं कुझु बि न हो, कुझु बि न, तॾहिं बि सिंध हुई। हीअ उहा धरती आहे जंहिं सभिनी खे भलीकार कयो आहे। हीअ उहा धरती आहे जंहिं वटि को तासुब, को साड़ कोन्हे। मोहबत ई मोहबत आहे, अमुन जी धरती आहे, प्यार जी धरती आहे। पंहिंजी लालच ऐं लोभ में अंधा थी विया आहिनि, अंधा, ऐं नतीजो ॾिसी सघनि था। नाज़रीन तव्हां जेका हिन धरणे में जॾहिं त जेके सुहिणी पारस जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जिनजो चवण था सिंध जी जेका तारीख़ आहे हज़ारे साल पुराणी आहे, जंहिंखे जॾहिं बि वार थियो आहे त जेके सिंधी सभु हिकु पेज ते आहिनि, जंहिंजी हीअ हिकु झलक आहे। हिन में जेको शिरकत कई आहे जिन माण्हुनि, उन्हनि में को बि क़ौम परस्त न आहे। जेके सभु आहिनि हिकु सिंध वहदत जे हवाले सां जेके वार थियो आहे, उन में जिन शिरकत कई आहे, हीअ सभु सिंधी आहिनि जेके सभु हिकु पेज ते आहिनि, जंहिंमें जेके हिननि में शिरकत कई आहे मर्द, औरत, न्याणियुनि, उन सां गॾोगॾु केतिरनि ई जेके अॻुवाननि शिरकत कई आहे। जॾहिं त हींअर ई जेको सिंध वहदत मार्च जेको हींअर वाधूआ मेन गेट ते धरणो हणी पहुतो आहे, धरणो हणी वेही रहिया आहिनि, जंहिंमें केतिरियूं औरतूं पिणु शिरकत कई आहे। जी नाज़रीन बिल्कुल हम इस वक्त मौजूद हैं पूनम पेट्रोल पंप की यहाँ, जहाँ पे सिंध एक्शन कमेटी के ऐलानिया जो कि वहदत सिंध मार्च जो रैली यहाँ से निकाली जाएगी वाधूआ गेट तक, जिसपे जो काफ़िलों की सूरत में लोग यहाँ पे जमा हो रहे हैं। हमारे साथ एक जो सिंधी अदबी संगत जो उनके एक कारकुन मौजूद हैं, उनसे बात करते हैं उनका इस जो सिंध वहदत मार्च की रैली के हवाले से क्या कहना है। मैं उन दोस्तों को ये इतला कर देना चाहता हूँ, चाहे वो खालिद मकबूल सिद्दीकी हो या दूसरे हो, जो भी MQM की क़यादत है, उनको ये मानना चाहिए कि वो सिंध धरती की माँ के टुकड़े नहीं कर सकते। हम सिंधी अदबी संगत के जितने भी लोग हैं या सिंधी अवाम है,
को किसी भी सूरत में अपनी माँ के टुकड़े करने होने नहीं देगी। आप यहाँ पे आए हो, सिंधियों ने आपको पनाह दी और आपने उसका सिला ये दिया है कि आप हमारे सिंध को टुकड़े टुकड़े करना चाहते हो। सिंध का बच्चा बच्चा उस खड़ा होगा और आपको या आपके आला क़यादत को या आप जिनके टाउट है उनको ये पता होना चाहिए कि सिंधी कभी भी जो है अपनी माँ का जो है वो मुस्तकबिल को टुकड़ों में बांटने नहीं देगी। सिंधी कौम इस तरह से देखती है, ये सिंध हमारी धरती है, ये हमारी माँ है, इसके ऊपर हमारी जान भी कुर्बान है, इसको हम तकसीम होने नहीं देंगे। ये जो दहशतगर्द टोला है जिसने पाकिस्तान का पासपोर्ट जाकर के इंडिया में जलाया फाड़ा, उसने मुस्तफ़ा कमाल का बयान रिकॉर्ड के ऊपर मौजूद है, जिसने मुस्तफ़ा कमाल ने खुद खालिद मकबूल को कहा है कि ये इंडिया गया था, रा का एजेंट है, वहाँ पे जाके इसने तरबियत ली, फिर वहाँ के पासपोर्ट पे ये अमेरिका गया, फिर अमेरिका से वापस आया है, यहाँ पे पता नहीं कौन सी डील करके आया है और सिंध को, सिंधियों को और मुहाजिरों को आपस में लड़ा रहा है। भाई हम पुरअमन लोग हैं, हम अपने हक की खातिर जान दे सकते हैं, किसी की जान लेने वालों में से हम नहीं हैं। हम पाकिस्तान बनाने वाले भी सिंधी है, मुहाजिर कोई भी है जो हमारे साथ है वो हमारा भाई है। बाकी जो तोड़ने की बात करेगा वो फिर हमसे आकर के लड़ ले। हमने भी हाथ में चूड़ियाँ नहीं पहनी हुई हैं।